सुप्रीम कोर्ट में 16,000 बरतरफ़ मुलाज़िमनि जी बहाली बाबति केस जो फ़ैसिलो सुभाणे ताईं महफ़ूज़। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद ख़ान वज़ाहत पेश कंदे चयो आहे त हुकूमत बरतरफ़ मुलाज़िमनि जी बहाली चाहे थी। हुकूमती तजवीज़ूं मुतासिरनि जी रज़ामंदी सां मशरूत आहिनि। ग्रेड 1 खां 7 जे मुलाज़िमनि खे बहाल करणु घुरिजे। जस्टिस उमर अता बंदियार रिमार्क्स ॾींदे चयो आहे त बरतरफ़ मुलाज़िमनि जी बहाली जो केस नज़रसानी खां बि मुख़्तलिफ़ नोयत जो मामिलो आहे। हू बुनियादी हक़नि जो तहफ़्फ़ुज़ करे रहिया आहिनि। सभु जज मुतफ़िक़ आहिनि त हीउ अवामी मुफ़ादनि जो केस आहे। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर साने खे 7 वरह बेहामी विया। शहीद ॿारनि ऐं उस्तादनि जा वारिस अञा ताईं इंसाफ़ जा मुंतज़िर। कोटनीची में एपीएस साने ते शहीदनि जी यादि में तक़रीब। कंडे आदम में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी एहतिजाजी रैली। फैज़गंज स्कूल में भी शहीदनि खे भेटा पेश। एपीएस सानो अहिड़ो ज़ख़्म आहे जंहिंमां अॼु बि रत टिमी रहियो आहे। क़ौमी एक्शन अमल ते अमल न करणु अफ़सोस जो अमल आहे। अॻूणो सदर आसिफ ज़रदारी एपीएस साने जे मुख्य किरदारनि खे इंसाफ़ जे कटड़े में आंदो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी शहीदनि जा सोगवार ख़ानदान 7 सालनि खां इंसाफ़ जा मुंतज़िर आहिनि। क़ौमी एक्शन प्लान खे ग़ैर फ़ाल बणाइण ते एतिराज़ ऐं गिणती आहे। शेरी रहमान सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान पेशावर जो दौरो करे चूंड ज़ाब्तनि जी भनकड़ी कई। पार्टी जलसे में शिरकत करण ते मथनि 50,000 रुपया ॾंड विधो वियो। इमरान ख़ान रोकण बाबति पेशावर जो दौरो कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं तहरीक इंसाफ़ वारनि खे मौत जी सज़ा मिलणु घुरिजे। इलेक्शन कमीशन जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि खे मञींदा आहिनि। मुस्लिम लीग नून अॻवान हमजा शहबाज़ चयो आहे त इमरान ख़ान खे अवाम ते ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। मौजूदा हुकूमत मुल्की मुआशियत खे तबाह करे छॾियो आहे। 3 वरनि खां अवाम सां धोखो कयो पियो वञे। माण्हू महांगाई जी चकीअ में पीसी विया आहिनि। हारियुनि खे यूरिया भाण बि नथो मिले। अरब शिकारनि जी वीडियो रिकॉर्डिंग तां क़त्ल थियल नाज़िम जो केस जी ॿुधणी 20 डिसंबर ताईं मुलतवी। पीपीएमपी ॼाम अवेज़ समेत 6 जवाबदार अदालत में पेश। ॼाम अवेज़ खे हथकड़ियूं न हणण ते फरियादी धुर ते वकीलनि खे एतिराज़। शुरूआती चालान में पीपीएमएल ॼाम अब्दुल करीम भी जवाबदार नामज़द। वफाकी वज़ीर मुराद सईद ऐं मुखालिफ़ धिर जे अॻवान हलीम आदिल शेख जी कराची में मुलाक़ात में सिंध जी सियासी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। हलीम आदिल शेख मुराद सईद खे लाड़काणे ऐं सखर जे दौरे जी दावत ॾिनी। मुराद सईद जो चवणु आहे त नंढनि सूबनि जी तरक़ी संदनि पहिरीं तरजीह आहे। सिंध जी अवाम खे पहिरियों मोटरवे पीटीआई ॾियणु वञी रही आहे। पीटीआई कारकुन लावारिस न आहिनि। पुलिस गर्दी खां छुटकारो ॾियारियो वेंदो। पंजाब जे सूबाई तक पीपी 206 खानेवाल ते नंढी चूंड लाइ पोलिंग अमल जारी। पोलिंग जो अमल बिना के वक़फ़े शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। मुस्लिम लीग नून ऐं पीपी जे उम्मीदवारनि में चोटी जो दंगल थी रहियो आहे। गड़ियासीन भरिसां वापारी 1 महीने खां पुरस्कार नमूने गुम वासन अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। संदन चवण ते शक आहे त मोहम्मद मूसा जाफ़र खे अगवा कयो वियो आहे। वेस्ट इंडीज़ क्रिकेट टीम जा वधीक 3 रांदीगर ऐं 2 ऑफिशियल्स कोरोना वायरस जो शिकार। सीरीज़ जारी रखण जो फ़ैसिलो। मेहमान टीम जी टेस्ट रिपोर्ट सां मशहूर। क़ौमी क्रिकेट टीम जा समूरा रांदीगर क्लियर करार।